नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर मीर बाबर खान लुंड पीपल्स पार्टी सिटी घोटकी जे सदर अब्दुल मजीद लाखो सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जो दौरो कयो ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां ताज़िद कई। इन मौक़े ते मीर बाबर खान लुंड पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान सैयद अहमद सिद्दीकी जी रिहाइशगाह ते पहुची घरवारी जी वफ़ात ते ताज़िद कई ऐं मुग़फ़रत जी लाइ दुआ कई है। बाद में सरहद पहुची मीर बाबर खान लुंड जी पीपी तालके घोटकी जे अॻवान सीनियर नायब सदर बंगल खान जी वफ़ात ते संदसि वारसनि सां ताज़िद कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मीर बाबर खान लुंड चयो त पीपल्स पार्टी घोटकी शहर में रिकॉर्ड तरक़ियाती कम कया आहिनि। पीपल्स पार्टी बग़ैर कंहिं फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत करण ते यकीन रखे थी। पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद सियासी जमायत जेका बिना कंहिं फ़र्क़ नस्ल मज़हब जे माण्हुनि जा मसला हल करण लाइ सरगर्म आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।